नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा आया संझा सैयद हल्ला हेडलाइन से पाक फौज में आला सतह जूं मुक़ररियूं ऐं बदलियूं। कोर कमांडर पेशावर लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद खे बदली करे भावलपुर मुक़रर कयो वियो। लेफ्टिनेंट जनरल सरदार हसन अज़हर हयात कोर कमांडर पेशावर मुक़रर। ISPR मूजिब लेफ्टिनेंट जनरल ख़ालिद ज़िया मिलिट्री सेक्रेटरी पाक फौज मुक़रर। शमशेर पिताफ़ी सां असां वाक़ियो थी वियो। उन खां बाद में पिताफ़ी साहिब जेको आहे वज़ीर जेके आहिनि सूबाई वज़ीर उहे असांजे साईं वटि लड़ी आया पंहिंजे भाइरनि ऐं सोटनि सां गॾु साईं वारनि सां ऐं असां खां माफ़ी घुरी हुन बि माफ़ थी वेंदा आहिनि। इन जे करे साईं जो मान रखंदे साईं खे जेको आहे सो माफ़ करे छॾियो। जेका कोताही पिताफ़ी जे तरफ़ां थी आहे शमशेर जे तरफ़ां थी आहे उन कोताही जी असां साईं खां बि माफ़ी वरिती आहे। असांजो ही भाउ आहे ऐं असांजो महिमान आहे। असां हिन खां बि माफ़ी वरिती आहे। साईं खे चयो आहे त पोइ हाणे आउं जॾहिं सांगड़ ईंदुसि त सांगड़ अची करे पहिरियों आउं तव्हांजी चांहि पीअंदुसि। मीरपुर माथिले वेझो तशदुद ऐं तज़लील जो निशानो बणियल सांगड़ वासी हिंदू कुटुंब सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी जे मेड़ थी अचण ते शमशेर पिताफ़ी खे मुआफ़ करे छॾियो। सूबाई वज़ीर पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि खे साण करे ॾहरकी में दरबार रहड़की साहिब पहुची हिंदुनि जे मुर्शिद साईं सादराम ऐं मुतासिर नौजवान अजय कुमार सां मुलाक़ात कई। बारी पिताफ़ी जो चवणु आहे त डॉक्टर शमशेर कुद्धो अमल कयो जंहिं लाइ असां मेड़ वठी मुर्शिद साईं सादराम ऐं अजय कुमार सां मुलाक़ात कई जिन खे माफ़ करे छॾियो आहे। मुतासिर नौजवान अजय कुमार बि तस्दीक कंदे चयो आहे त मिंथ मेड़ क़ाफ़िलो अचण ते हुन शमशेर पिताफ़ी खे मुआफ़ कयो आहे। IG सिंध गुलाम नबी मेमर कचे में अमन अमान की सूरत हाल पुलिस लाइ चैलेंज करार ॾेई छॾी। उत्तर सिंध के कचे में अमन अमान की सूरत हाल चैलेंज बणियल है जंहिंखे क़बूल करियां थो। पुलिस धाड़ियुनि ख़िलाफ़ भरपूर ऑपरेशन की सलाहियत रखे थी। फौज ऐं ॿियनि इदारनि खां टेक्निकल बुनियादुनि ते मदद वठी सघिजे थी। IG सिंध पुलिस गुलाम नबी मेमर जो आवाज़ TV के ख़ुसूसी सिंध पुलिस इंटरव्यू चवे थो सिंध पुलिस के पंहिंजी साख बेहतर बणाइणी पवंदी। ॿी सूरत में अवाम ऐं पुलिस विच में बेछा घटि नथा थी सघनि। DIGs SSPs ऐं ॿियनि पुलिस ऑफिसरनि खे थाणो कल्चर तब्दील करण जी हिदायत दी आहे। किथे पहुता आहियो? जी सर असां पहुता न आहियूं अञा सर। मूंखे तव्हां वॾे सर सां ॻाल्हाईंदो। मां ज़रूरत जी करवारी थी ॻाल्हायां। पोइ मां उहो ई पियो ॻाल्हायां बाबा। सर ॾिसो फ़िलहाल असां वटि पेमेंट एतिरी जमा कोन थी सघे। महिल असां वटि असांजी एतिरी वसियत ई न आहे पेमेंट जमा करण जी। फ़िलहाल मूं 1,80,000 गॾु करायो कयो आहे कंहिंखां उधार वरिती आहे ऐं पंहिंजो सोन वोन खपायो आहे मोबाइलियूं खपायूं आहिनि। मूं उधार वरिती आहे सर। फ़िलहाल अगरि तव्हां इहे पैसा वठो ऐं मुंहिंजे घर वारे खे छॾियो त महिरबानी थींदी ताकी असां बकाया रक़म तव्हांजी महीने जे अंदरि जो अंदरि पेमेंट कंदासीं। अचो अचो तव्हां खणी अचो थाने ते खणी अचो। पोइ सर तव्हां असांखे हमरा छॾींदव? हा खणी अचो थाने। विढ़नि था? हा अचो जल्दी बस 15 जेतिरो जल्दी हैदराबाद में SHO पुलेली जी पैसा घुरण वारी मुबैना ऑडियो कॉल वायरल थियण खां पोइ SSP मामले जो नोटिस पढ़ी छॾियो। जांच जो हुकुम ASP कैंट जी सरबराही में कॉमेडी टाइम 24 कलाकनि अंदरि रिपोर्ट ॾियण जो हुकुम। ऑडियो कॉल में SHO पुलेली निसार शाह जी जवाबदार जी घरवारी सां मुबैना ॻाल्हि ॿोल थी हुई। ॻाल्हि ॿोल दौरान मुबैना तौरु निसार शाह हुजूर बख़्श कंवर जी आज़ादी एवज़ पैसा घुरी रहियो आहे। SHO निसार शाह जो चवणु आहे त ऑडियो कॉल हुनजी नाहे प्रोपेगंडा कई पई वञे। तहरीक इंसाफ 13 अगस्त ते ऐलानियल जलसे जो हंध तब्दील करे लाहौर में जलसो मुनक़िद करण जो फ़ैसिलो करे वरितो। PTI चेयरमैन इमरान खान जी सदारत हेठि सियासी कमेटी जे इजलास में जलसे जो हंध इस्लामाबाद खां लाहौर तब्दील करण जी मंजूरी ॾिनी वई। 13 अगस्त ते जलसो लाहौर जी हॉकी ग्राउंड में थींदो।
इमरान नियाज़ी की पार्टी फ़ौज ख़िलाफ़ नाकारी मुहिम हलाई जैसां उनजे मुल्क दुश्मनी साम्हूं आई। PTI चेयरमैन इमरान खान क़ौम के गुमराह करे रहियो आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह जूं फैसलाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे त इलेक्शन कमीशन के फैसले खां पोइ इमरान खान जो दिमाग़ी तवाज़ुन बेहतर बिगड़जी वियो आहे। इमरान खान के न रोकियो वियो त इहो क़ौम खे कंहिं हादसे ॾांहुं वठी वेंदो। पुरअमन एहतजाज करण की इजाज़त आहे। जेकॾहिं PTI 13 अगस्त ते क़ानून तोड़ियो त 25 मई खां बि वधीक ख़राब असर थींदो। अफ़गानिस्तान ड्रोन हमले जो पाकिस्तान ते इल्ज़ाम नाहे लॻायो। APS हमले जो मास्टरमाइंड ऐं पाबंदी बढ़ियल तंज़ीम TTP जो अहम कमांडर उमर ख़ालिद ख़ुरासानी ॿिनि साथियुनि समेत बम धमाके में मारिजी वियो। उमर ख़ालिद ख़ुरासानी अफ़गानिस्तान जे सूबे पकतीका में बम धमाके में मारिजी वियो। धमाके में संदसि साथी मुफ्ती हसन ऐं हाफ़िज़ दौलत बि मारिजी विया। कुझु ॾींहं अॻु उमर ख़ालिद ख़ुरासानी काबुल में पाकिस्तान सां अमन ॻाल्हियुनि में हिसो वरितो हो। अमेरिका उमर ख़ालिद ख़ुरासानी जे बारे में इतला ॾियण ज़िंदा या मुर्दा पकड़ंदड़नि खे $3 मिलियन इनाम ॾियण जो ऐलान कयो हो। कराची में नोमान ग्रैंड सिटी गुलिस्तान जोहर में सिक्योरिटी गार्ड जो औरत ते बदतरीन तशद्दुद वीडियो वायरल थियण खां पोइ वॾे वज़ीर मुराद अली शाह औरत खे चमाट हणण ऐं मथां तशद्दुद करण वारे वाक़े जो नोटिस वठी छॾियो। एडिशनल IG कराची के सिक्योरिटी गार्ड खिलाफ कार्रवाई की हिदायत। सिंध जे वॾे वज़ीर जो चवणु आहे त सिक्योरिटी गार्ड के औरत ते हथ खणण तशद्दुद करण जी जुरत कीअं थी। औरतुनि ॿारनि ऐं बुज़ुर्गनि सां कंहिं क़िस्म जी ज़्यादती बर्दाश्त न कई वेंदी। वॾे वज़ीर जे नोटिस खां पोइ सिक्योरिटी गार्ड खे गिरफ़्तार करे मुतस केस दाख़िल कयो वियो। नव मुहर्रमुल हराम के सिलसिले में करबला के शहीदन के भेटा पेश करने लाइ आज़ादारी जो सिलसिलो जारी। सिंध समेत सॼे मुल्क में मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस कढिया विया। हर पासे या हुसैन जो सदाऊं बुलंद। सॼे मुल्क में सिक्योरिटी जा गैर मामूली इंतजाम। अक्सर शहरन में मातमी जुलूसन के रस्तन ते इंटरनेट सर्विस ऐं मोबाइल फोन सर्विस बंद। मोटरसाइकिल की बेल सवारी ते भी पाबंदी लागू। कराची में नव मुहर्रम हराम जो निश्तर पार खां निकतल मरकज़ी मातमी जुलूस न हटी वियो। मातमी जुलूस रिवायती रस्तन सदर जे प्रेस मार्केट ऐं तिब्बत सेंटर खां थींदो इमाम बारगाह हुसैनिया ईरानिया खारद वटि न हटी वियो। एमेजिना रोड ते मातमी जुलूस जे रिवायती रस्तनि खे कंटेनर्स लॻाए सील कयो वियो। जुलूस वारनि इलाइक़नि में मोबाइल फोन सर्विस जुज़वी तौर मुअत्तल। सूबाई वज़ीरनि शर्जील इनाम मेमन ऐं सईद गनी पारां कराची पुलिस ऑफिस में क़ाइम मॉनिटरिंग सेल जो दौरो। IG पुलिस कराची मां निकतल 9 मुहर्रमुल हराम जुलूस की सिक्योरिटी बाबत ब्रीफिंग ॾिनी। सूबाई वज़ीरनि पुलिस सिक्योरिटी इंतजामनि जी वाखाण कंदे चयो आहे त इंशाअल्लाह 10 मुहर्रमुल हराम ते जुलूसनि लाइ बि अहिड़ी तरह जी सिक्योरिटी जा इंतजाम कया वेंदा। भरपूर कोशिश हुजणु घुर्जे त जुलूस में शरीक माण्हू कंहिं बि क़िस्म जी परेशानी खे मुंहुं न ॾियनि। रोडी में 500 साल क़दीमी ऐं तारीख़ी करबला मौला जो ताज़ियो मंडो ख़बर जे पिण तां बरामद। ताज़ियो हैदर शाहकानी जे पिण ते महिमानीअ लाइ रखियो वियो। मुल्क जी कुन कुछ मां हज़ारे अज़ादार ज़ियारत लाइ पहुतल। कुल्हो ॾियण जी कोशिश दौरान पीउ सबबि केतिरा ई अज़ादार बेहोश। राति देर सां पीउ दौरान 6 अज़ादार फौत ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी विया। करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ हैदराबाद यामशोरो शहीद बेनज़ीराबाद मीरपुर खास ठट्टे बदीन दादू घोटी जैकबाबाद कशमोर कंदकोट कंबर शहदाद कोट सखर खैरपुर लाड़काने मटियारी नौशरफ रोज सांगड़ शिकारपुर टंडोलाया टंडो मोहम्मद खान थरपारकर उमरकोट ज़िलनि जे नंढनि वॾनि शहरनि में भी मजलिसूं ऐं मातमी जुलूस कढिया विया। अज़ादार ज़ंजीर ज़नी सीना ज़नी करे रहिया आहिनि। चाकुनि ऐं खंजरनि जो भी मातम कयो पियो वञे। टाणनि ते पिणु मातम कयो वियो। सबीलुन नियाज़ लंगर जो सिलसिलो जारी।
लाहौर में पांडू स्ट्रीट इस्लामपुरा खां बरामद मरकजी मातमी जुलूस नहर थी वियो। जुलूस रिवायती रस्तनि खां थींदो वापसि पांडू स्ट्रीट पहुची नहर थी वियो। इस्लामाबाद में नव मुहर्रम हराम जो मरकजी जुलूस इमाम बारगाह असना अशरई खां बरामद थी वियो। जुलूस रिवायती रस्तनि खां थींदो वापसि उते ई नहर थियो। पेशावर में इमाम बारगाह हुसैनिया हाल खां बरामद मरकजी मातमी जुलूस नहर थी वियो। कोयटा में मेकांगी रोड तां बरामद मातमी जुलूस बि नहर थी वियो। क़ौमी हिकमत अमली तहत वोट मुतासिरनि जी मदद लाइ वज़ीर आज़म जी हिदायतुनि ते वॾनि वज़ीरनि खे ख़त लिखिया विया। रिलीफ कमेटी जे सरबराह ऐं वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल, सिंध बलोचिस्तान केपी ऐं पंजाब जे वॾनि वज़ीरनि खे ख़त लिखिया। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म ऐं गिलगित बल्तिस्तान जे वॾे वज़ीर खे बि ख़त लिखिया विया। अहसन इक़बाल वॾनि वज़ीरनि आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म ऐं गिलगित बल्तिस्तान जे वॾे वज़ीर खां मुलाक़ात जो वक़्तु घुरी वरितो। अहसन इक़बाल ख़त में लिखियो आहे त जल्द मुलाक़ात जो वक़्तु न वञे त जीअं वोट मुतासिरनि जी तेज़ी सां मदद करे सघिजे। वोट मुतासिरनि जी मदद ऐं बहाली क़ौमी मक़सदु आहे जंहिं लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो आहे। गॾियल अमल सां वोट मुतासिरनि जी मदद जो अमल तेज़ थींदो। वसीलनि ऐं कोशिशुनि खे बि मज़बूत बणाइण मुमकिन आहे। शिकारपुर जे अस्पताल में वधे जी वेझो अमरोड शरीफ़ जी रहवासन औरत चइनि ॿारनि खे जनम ॾिनो। चइनि ॿारनि खे जनम ॾींदड़ औरत जी हालत गंढ जो हुजण करे साॻी क्रिस्चियन अस्पताल जे ICU वार्ड में दाख़िल। डॉक्टर मूजिब चारई ॿार सिहतयाब आहिनि। डैर की वेझो क़ौमी शाहराह ते ट्रक जे ट्रालर खे टक्कर ॿ ॼणा फौत, हिकु ॼणो ज़ख़्मी। पुलिस फौतनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचायो। फौतनि जी सुञाणप पंजाब वासी मोहम्मद इम्तियाज़ ऐं ख़िज़र अब्बास तौर थी। ज़ख़्मी सोहेल अहमद जी हालत गणती जोगी रहीम यार ख़ान अस्पताल मुंतक़िल। लाड़काणे वेझो इंडस हाईवे ते मोटरसाइकिल ऐं लोडर चिंची में टक्कर, हिकु ॼणो फौत, 4 ॼणा ज़ख़्मी। हादसे में घाड़ वासी सजाद गुरडो मौक़े ते ई फौत। ज़ख़्मियुनि खे चाणका अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सिंधड़ी भरिसां ॻोठ हुसैन कालरू मां 3 महीना अॻु अगवा थियल ईसर भील भुंग एवज़ बाज़ियाब। 3 महीना अॻु सस्ती मोटरसाइकिल मिलण जे आसरे ते इरखिजी अगवा थी वियल ईसर भील घोटकी ज़िले मां बाज़ियाब थी वियो। इलाइक़े में 5 लख रुपया भुंग भरण जा चोबो। सिंध में बरसात खां पोइ पोखरियल गैस्ट्रो जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो। काछ में वधीक हिकु नींगरी दम ॾेई छॾियो। ॻोठ सोगो दुल्तानी में 2 भरियनि जी मासूम बाड़ी सुमेरा लिगारी गैस्ट्रो बिगे फौत थी वई। काछ में गैस्ट्रो बिगे फौत थी वियलनि जो अंग 17 थी वियो। सेहत खाते अख न पटी। थर पार्कर में कलोई जे ॻोठ खारुकन में 5 महीननि जी बाड़ी गैस्ट्रो बिगे फौत थी वई। सेवण में ज़हरीलो ऐं बदबूदार पाणी वापराइण सबबि गैस्ट्रो जी वबाई सूरत अख़्तियार थी वई। दादू ख़ैरपुर नाथन शाह, सेवण, लकी शाह सदर ऐं मोरे सां तालुक़ रखंदड़ 200 खां वधीक माण्हू गैस्ट्रो में मुब्तला। सेवण अस्पताल में दाख़िल। ख़ैरपुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गैस्ट्रो ते कंट्रोल न थी सघियो। वधीक 71 ॿार अस्पताल मुंतक़िल। मोहन जो दड़ो ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गैस्ट्रो ते ज़ाब्तो अची न सघियो। वधीक 35 केस आहिनि। लाड़काणे जी खांगी अस्पताल में वहम दौरान आयल औरत इलाज दौरान तड़पी फौत थी वई। फौती औरत जमीला सूबरो जे वारसनि जो डॉक्टरियाणी ते गिरफ़्त जो इल्ज़ाम। लाश प्रेस क्लब अॻियां रखी एहतजाजी धरणो। डॉक्टरियाणी ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम करण जो मुतालबो। मोरे शहर जी नूरानी कॉलोनी में करंट लॻण सबबि 3 वरियनि जो ॿारो अवेस चांडियो फौत थी वियो। नबीसर रोड में बिजली जो करंट लॻण सबबि नारी प्रेमा बाई कोल्ही फौत थी वई। काज़ी अहमद वेझो ॻोठ हाकिम फुज में बिजली जी 11,000 तार मां करंट लॻण सबबि हिकु शख़्स फौत थी वियो। फौती अली रज़ा मक्सी जो लाश घर पहुचण ते कोन्हा। जाम साहब भरसा भित किरण सबब नींगरी फौत थी वई। ॻोठ अली हसन शहर में भित किरण सबब हाजरा शरदब जी ज़ख़्मी थी पई, जंहिंखे खानगी अस्पताल आंदो वियो।
लाड़काने वेझो ॻोठ लधो कलोड़े में घरू तकरार था नौजवान साजिद गंभीर पाण मथां बंदूक जो फायर करे आपघात करे छॾियो। मिठी वेझो ॻोठ हीरो जी ढाणी में औरत प्रेमी कोली फाहो खाई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। बलूचिस्तान का आयल बरसाती पानी सबब फरीदाबाद जे कच्छ जा वधीक केतिराई घर ढही पिया। घर ढही पवण सबब मुतासिर खुले आसमान हेठि वेठल इंतजामिया तरफ़ां मुतासिरनि जी मदद लाइ के बि बंदोबस्त न कया विया। मुतासिर पारां टेंट, खाद खुराक ऐं ॿियूं बुनियादी सहूलियतूं ॾेई मदद करण जी अपील। टंडो रहीम खान समेत काछे में आयल ॿोॾ सबब तबाह थियल रस्ता बहाल न थी सघिया। यूसी सावड़ो जे 50 खां वधीक ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल। मुतासिर तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण लॻा। ॿोॾ खे 15 ॾींहं गुज़री वञण बावजूदि ज़िले इंतिज़ामिया तोड़े सरकार काछे वासियुनि जी का सार न लधी। रोहड़ी वेझो ॻोठ बनरोधे मोहिब शाह में मंगिया ऐं महर बिरादरी ॿिनि धीअरुनि में पुराणे तकरार तां झेड़ो। लठियूं ऐं कुआड़ियूं लॻण सबब 3 औरतुनि समेत 13 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे गणती जोगी हालत में सिविल अस्पताल सखर मुंतक़िल कयो। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी। मिठी चेलार समेत थर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात गर्मी जो ज़ोर टुटी पियो। हैदराबाद, सांगड़, झोल, सराड़ी, तलहार, नबीसा रोड, टाली, ढोरो नारो, सेराणी, बोदर फार्म, उरेरोलाल, शेख बिरकियो, टंडो जाम समेत ॿियनि इलाइक़नि में मींहुं उठो। कराची में बज गजगोड़ से तेज़ बरसात जो इम्कान। मौसमियात खाते मूजिब अॼु शाम या रात कराची शहर में किथे विचोली तो किथे तेज़ बरसात पई सके थी। सुभाणे शाम या रात तेज़ बरसात जो सिलसिलो शुरू थी सके थो। मॉनसून के इन स्पेल में 14 अगस्त ताईं वक़्फ़े वक़्फ़े से बरसात जो इम्कान है। 12 खां 13 अगस्त दौरान बरसात की शिदत वधीक थी सके थी।